हाणे ये वधी न था से तो हुनखे हाणे न रनिंग हाणे पर खाली बिल्डिंग फायदो भी न हाणे हिन में रात जो अची चोर था करण मां पंहिंजे तरफ़ ताला क़िस्म ॿ दफ़ा ताला हणाया आनी छॾियो हां हिन वक़्तु न वियो हाणे सूबेदार चयो चे ॾियो त असां पुलिस राय हाणे जे पुलिस रहंदी त उथंदी न साहब बिल्कुलु सही ॻाल्हि असांजे ॻोठ जो मसइलो जेको आहे हेॾो सारो शहर जो वॾो शहर बिजली आहे स्कूल में ऐं टीचर वीचर पढ़ाइनि नथा ऐं मार वग़ैरह ॾियनि था इलाही ॾींदा आहिनि घटि ॾींदा आहिनि काएं क्लास में था पढ़ाई इलाही आहे मार इलाही आहे मारा भी इलाही आहे पढ़ाई बि आहे चङी ऐं तव्हांखे सरकारी बुक्स ॾींदा आहिनि जेके मिलंदा आहिनि काएं क्लास में पढ़ंदा तव्हां बिजली ना है हां पानी आए नलको है हां नलको थधो पानी वग़ैरह गर्मियुनि में तव्हांखे मिलंदो आहे और जेको हुते फर्नीचर सुठो आहे मतलब डेस्क वगैरह साफ़ कंदा बेंच कीअं अच्छा ठीकु आहे उस्ताद रोज़ ईंदा आहिनि हुते ऐं उस्ताद मार माना घणी ॾींदा आहिनि या पढ़ाईंदा घणो आहिनि मारा घणी ॾींदा आहिनि तूं छा थो थियणु चाहीं आसपास माना छा थींदे फौजी थींदे पुलिस वारो थींदे डॉक्टर थींदे या उस्ताद थींदे छा थींदे फौजी ऐं तूं छा थींदे फौजी ऐं तूं छा थींदे तूं फौजी थींदो त भाई फौजी में ऑफिसर थींदो सिपाही थींदो ऑफिसर थींदा ॿुधो जेके तव्हांजे मसइलनि सभु फौजी थी वञे त पोइ तव्हांजी औलाद खे केरु पढ़ाईंदो ॿिया जे खोड़ आहिनि असां जा उस्ताद आहिनि पढ़ाईंदा जेको तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि उस्ताद स्कूल वञो पढ़ंदा वरी रोज़ जमराईंदा दूध के सां मौज वरी हाथ में ॾिसंदा ॾिसंदा त पढ़नि था